या रसूल अल्लाह महबूब तुझे कदमन तो अबो अमा बच्चा जानी कुर्बान कया मुझा करीमा भला जो अबो अमा फौत थी वने वो छा दे नबी सही फरमाए इंसान अब मरी गया ने खत्म थी आ उन की छो तो गाल ना नबी सही जो जवाब दिनो दिल जो दरवाजो खोले लाडा सुभान अल्लाह चो तो नबी सही फरमाए ओ अंस छा तो चवे हजरत अंस रजी अल्लाह ताला अर्ज कई या रसूल अल्लाह मा तो जवान जो अबो अमा फौत थी वने वो छा करे नबी सही फरमाए था अरबी जी इबारत नबी सही फरमाए था मन ज़ार कब्र जे ज़ियारत कई कब्र जी हथ मथे करे सुभान अल्लाह तो जे ज़ियारत कई कब्र जी इते कोड़ो लफ्ज थोड़ो हे खोलिया टाइम मिलाई थी गया पर हाने इन जे करे खोलिया तो जो तवा जी दिल ठरी पई ये तो जे करे न को मानू गुजर कंदो तवा सा पुछंदा ओ फिलाना यार फिलानो हमरा बियो तो ॾिठो यार मुंह को न ॾिठो पर जे करे न तो असा जो मुर्शिद हुंदो तो असा जो उस्ताद हुंदो तो असा जो रहबर हुंदो ये न चवना अदा ओ फिलाना हितों जो मुजो मुर्शिद वियो तो ज़ियारत कई इन कब्र जी भी ज़ियारत थींदी आ कब्र जी भी मन ज़ार कब्र जे ज़ियारत कई कब्र जी के चयो जेके ज़बान आ वो गाला वडे आवाज सां चओ नबी सही छा चयो त जे ज़ियारत कई सभई ॻाल्हायो जे ज़ियारत कई एॾे मोॾे मन कब्र जी ज़ियारत जे लाइ वञे मन कब्र ते वञण मनो नाहे वञण मनो हुजे त नबी सही फरमाए ओॾे छो था हाणे वया ख़त्म थी आहे बस न नबी सही फरमाए त मन ज़ार कब्र जे ज़ियारत कई कब्र जी कंहिंजे कब्र जी अब वहे अबे अम्मा जी अब वहे अबे जबान सा चओ नबी सही फरमाए था औ अहदहिमा या वरी उन बिनी माऊ के भी हिक जी जरूरी नाहे त भई जा मेरा औ अहदहिमा हदीस वाली लफ्ज़ तो उन बिनी माऊ के भी हिक जी नबी सही को वरी हजरत अंस रजी अल्लाह ताला तो जे वाह जो मोकियो आ उठी बीजो बीचे में गारो कई मुजा महबूब कब्रुन ते वञे मथे करे सुभान अल्लाह एड़ो सवाल कई के अज भी एतरा नबी सही के अर्ज कई से कब्र ते वञो खोले बदो नबी सही फरमाए फी कुल्ले जुम्मत मा अल्लाह जो नबी तो जो हर जुमे ते वेदा कयो अने वेदा कयो ज़बान सा चओ हर फी हजरत अंस तो मुझा महबूबा वो भला कब्र ते वञण में फ़ाइदो आ या नुक़सान आ नबी सही फरमाए त फी कुल्ले जुमअत हर जुमे ते वेदा कयो जेको मज़ार ते वयो वो गोफ़िर लहू इहो बख़्श थी वियो इहो बख़्श हथ मथे करे ॾाढा सुभान अल्लाह चओ इहो मां तव्हां को ॿुधां माण्हू चवंदा न कब्र ते वञण में फ़ाइदो त कोन्हे मां तो तव्हां को ॿुधां सच ॿुधाए नबी सही जी हदीस तव्हां खे फ़ाइदो थियो या न थियो फ़ाइदो थियो हेॾे ॿुधो जेकॾहिं फ़ाइदो आहे त पोइ असां छो पढ़ंदासीं नबी सही फरमाए त फी कुल्ले जुमअतिन हर जुमे ते वेदा कयो पोइ इहा बि नसीब वारे खे नसीब आहे जेकॾहिं तव्हां आले सुन्नत जे अक़ीदे खे सम्झो ई कोन्हे को तव्हां खे कहिड़ी ख़बर नबी सही जे प्यारे नबी सही फरमाए त फी कुल्ले जुमअतिन हर जुमे ते वेदा कयो गोफ़िर लहू जेको मज़ार ते वयो इहो बख़्श थी वियो अॻिते अञा हदीस वारी नबी सही फरमाए था जेॾी महिल अबे अमा जे मज़ार ते वेंदो आहे अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो मलाइको हाणे लिखोसि इहो दोज़खी थो वञे इहो हाणे मज़ार ते वञे थो लिखोसि इहो दोज़खी थो वञे हाणे मज़ार ते पुॼी जेॾी महिल मोटियो न अल्लाह ताला तो फरमाए त मलाइको हाणे लिखोसि जन्नती थो वञे
लहू वकोते बबर्रा मां अल्लाह जो नबी दवा के बिशारत हो जा यो बख्श थी वयो पर वारन का वटी पेरन ताई हर आए को जो आजाद थी हाथ मथे करे सुभान अल्लाह मां तो तव्हां को ॿुधां जेकॾहिं कब्रुनि ते वञण मनो हुजे त नबी साईं जे मदीने में पहुचो था वञो नबी साईं फरमाया त मन ज़ार कब्री जे ज़ियारत कई मुंहिंजे कब्र मुबारक वजबत लहू शफाती मोते उन जी शफात वाजिब कद छत ते वठी वेंदो बाज़ारों ते वञण में फ़ाइदो थे या नुक़सान ॾाढा सुभान अल्लाह त मां तो तव्हां को ॿुधां अॻ में वेचारा ही कोन वेंदा हाणे हिकिड़ो वेचारो लाड़काणे खां हलियो सिधो कलंदर खे वरी पुठी ॾेई पियो दुआ घुरे मूंखे हिकिड़े पुछियो त इहो भला छो मां चयो असुलियत हर कंहिंजी ज़ाहिर थींदी आहे थकिजी पिया तवज्जो आहे पोइ हिकिड़े ॾींहुं पे तकरीर कई लाल कलंदर शाहबाद जे भरिसां मज़ारनि जी बरोचा सॼा मुरीदनि होते जेॾी महिल मूं तकरीर पे कई त अल्लाह जे कामिल वलियनि खे वॾो पावर थींदो आहे त हिकिड़ो थी पियो साईं अल्लाह जे वलियनि में पावर हुजे हा त बम ब्लास्ट थियो आहे कलंदर शाहबाद जे मज़ार वटां पोइ उन बम बार खे रोके हले मां चयोमांसि त हाणे ताज़ो कल्ह वाक़ियो थियो आहे हज जे टाइम में किरेन किरिया बैतुल्लाह शरीफ़ गाबे वटि मां चयो रब खे ताक़त कान हुई छा जो माण्हुनि खे बचाए अल्लाह थकिजी पियो न जैसे ताक़त हुई मां चयो रब अड़े शहादत मौत त उहे बि अचरो पर मौत बि हुजे वरी बैतुल्लाह साम्हूं हुजे अहिड़ो मौत लिखो वेंदो न त इन जो मुआफ़े मौत जो बैतुल्लाह में असां को पुछंदो आहे तव्हांजे बाबे जो मौत किथे जो असां चवंदा मदीने में ॾाढा सुभान अल्लाह त चओ हर हिक खे नाज़ थींदो आहे कंहिंजो मौत कंदो थींदो आहे कंहिंजो एक्सीडेंट में थींदो आहे कंहिंजो गोलियुनि में थींदो आहे कंहिंजो मौत मदीने में थींदो मौत तो लिखियो वेंदो आहे न मौत बि हुजे हलंदे बि मौत ईंदो आहे खाईंदे बि ईंदो आहे पीअंदे बि ईंदो आहे ऐं प्यारा दोस्तो एक्सीडेंट में बि ईंदो आहे किन खे चोरीअ में बि ईंदो आहे पर मौत उन जो जेकर मौत बि हुजे वरी मुर्शिद जो तॾो बि तवज्जो आहे अल्लाह से तव्हांजो